वॾा असांखे एतिरो त ॿुधा त हिते असांखे कहिड़े इरादे वठी आया आहियूं? मां तव्हांखे हिते इन करे वठी आयो आहियां इन सिजावल ख़ान जो ढोर कढणो आहे। इन करे तव्हांखे हिते वठी आयो आहियां। जेसी ताईं असां इन सिजावल खे झुकाए उठ वांगुरु पेरनि में न विहारियोसीं तेसि ताईं इहो समत न ॾींदो। वॾा सिजावल ख़ान सां दुश्मनी न कयो त इन में ई असांजी भलाई आहे। वाहिद हिन वक़्तु इन्हीअ सिजावल ख़ान सां असांजी वरी कहिड़ी मिटी माइटी पई हले, कहिड़ो वरी असांजो मिट आहे। दुश्मनी में त उन ॾींहुं पइजी वियासीं जंहिं ॾींहुं हिन सिजावल दोस्तीअ में धोखो करे मूंखे पुलिस जे हथों बग़ैर लाइसेंस वारे हथियार में बदिराए जेल उमाणे छॾियो। पर वॾा वाहिद को बि सवाल न, अचो मूंसां। मीर तू हिते न अची हां, तुंहिंजी जान खे ख़तरो आहे। ख़तरे ई मौत जे ख़ौफ़ खां मां माठ करे वेही रहंदुसि त मां पंहिंजी भेण खे कॾहिं बि आज़ादु कराए कोन सघंदुसि। बख़्शल भला का ख़बर पई? बख़्शल अॼु या सुभाणे ख़बर ज़रूर पइजी वेंदी। मीर पोइ निकिरणी कयूं? बख़्शल राति हिते न आहे गुज़ारणी। पोइ काॾे हलणो आहे? हितां निकिरी अॻिते हलूं था, पोइ उते फ़ैसिलो कयूं था। तूं हल। शेर अली, अध रात जो सो भी असांजे ॻोठ में खेरता आहे न? तोखे असांजे ॻोठ में अचण जी इजाज़त कयो। शिकार ते वियो हुअसि, न लॻो। वापसि हिन ॻोठ मां गुज़रण थियो। छा हिन ॻोठ मां गुज़रण वॾे में वॾो गुनाह हुआ छा? शिकार न लॻो या तू पंहिंजे पेरनि जो रुख मूं तरफ़ करे पोइ पियो निकिरे? सिजावल ख़ान अजाया वाम न कर अजाया वाम ॾाहो थी। जेकॾहिं सुभाणे पेरो हिन तरफ़ थिए वो मयार ॾिजाए। हिन वक़्तु वाट छॾियो, मूंखे वञणु ॾियो। ये वाट नथा छॾियो त पोइ विस। सिजावल मूंखे चङी तरह सुञाणी थो। पुराणा यार रही चुका हूं, हिक ॿिए जा पाणी कछियल। ये न थे जो तमाम नी परे पो। कन खोले ॿुध शेर अली, ये मुझे ॻोठ में अजायो रात जो रोलातो छॾे। मां तोखे शराफ़त सां आख़िरी चक्कर तंबीह थो कयां। जेकॾहिं तूं पंहिंजी हरकतुनि खां बाज़ न आहे त पोइ ॿीहर तोसां शेर अली मां न ॻाल्हाईंदुसि। मुंहिंजा इहे हथियार ॻाल्हाईंदा तोसां। सिजावल, जेकॾहिं तुंहिंजे हथ में हथियार त पोइ मुंहिंजे हथ में बि काठियूं कोन्हनि, मूं वटि बि हथियार। जेकॾहिं तोखे ज़ोर आज़माई जो शौक़ु आहे त पोइ अचु, ज़ोर आज़माई करे ॾिस। एतिरो त मां तोखे मुमकिन ई कोन ॾींदुसि जो तूं ज़ोर आज़माई करी सिजावल ख़ान सां। हलाणी हल ग़रीब पासो
जेको अहिड़े गहरे नथू खैरे जो ॻोठ न आहे, सिजावल ख़ान जो ॻोठ। सिजावल ख़ान जो तो तुंहिंजी मर्ज़ी न हलंदी जो रात जो तूं कहिड़े वक़्त बि गेटनि में ईंदो वेंदो रही, तूं छा थो सम्झी कि सिजावल ख़ान कुझु बि न चवंदो? शेर अली सिजावल ख़ान जो ॻोठ आहे, उहो सिजावल ख़ान जंहिंखे भूं जो किलो सॼो वेंदो आहे, जेसीं टकराईंदी भोर भोर थी वञी पट थी। सिजावल मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, ही शेर अली मिटीअ जो भींड न आहे जंहिंखे तूं पंहिंजे हथ में विझी ज़ोर ॾेई भोरे छॾींदे। शेर अली पिंड पहाड़ अथई जंहिंखे भोरण तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। जांच कयो, सब गॾिजी जांच कयो। इहा कमेंट भाई कई कया, जेसीं ताईं तव्हां हुनजा पक्का सबूत मूं ताईं नथा आणियो न, मां तव्हांखे सुख सां वेहण कोन ॾींदुसि। बावल साईं, ॿ माण्हू थी सघनि था, हिकिड़ो सिजावल, ॿियो शेर अली। रुगो बि दुश्मन न आहिनि, दुश्मनी चइनी तरफ़नि खां पकड़ियल आहे। बहावल ऐं मीर खे बि न विसारजो। बाबर साईं, मीर हींअर पंहिंजी फर्ज बजा में आहे ऐं उहो फ़सुलु कोन साड़ींदो। मीर बि होश में न आहे, इन करे मीर मथां शक खे ख़तम न कयो। कम रात जो थियल आहे, सबूत ॾाढा ॾुखिया थींदा आहिनि बाबा साईं। इहो त मां बि सोचां थो, जेकॾहिं को ॾींहं जो कमु थियल हुजे हा न, त उन्हनि खे को न को सुञाणे वठिया, ॾिसी वठिया, पर कमु राति जो थियल आहे, हिन साफ़ ज़ाहिर आहे इहो कमु सजावल या शेर अली जो आहे। जेकॾहिं मीर इहो कमु करे हा न, सभिनी खे ॿुधाए करे हा। एनसी दाख़िल करायो बाबा साईं। उन सां छा थींदो ॿुधायो मूंखे, छा थींदो? हुन जी एनसी कटराई से सजावल जे मथां तभी गिरफ़्तार न थियो, जॾहिं बाहि जे केस में ॾाढो गिरफ़्तार थींदो। मां कम सां वञा थो, सजावल सां ॻाल्हियूं ॾिठल आहिनि। वञो पेरनि जी जांच कयो, कोशिश कयो त पेरनि खे सुञाणे वठो। आयो बाबा साईं, अचो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।